अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं ज़िले शिकारपुर जे ॿिए नंबर वॾे शहर मधी जी वेझो तराई ते कमारिया हाउस ते, जिते असां सां गॾु आहिनि अॻूणो सूबाई सलाहकार ऐं अॻूणो MPA पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जा जनरल सेक्रेटरी सरदारज़ादा ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो साहिब जिन। अचो त साण सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, जेको आहे 2 ॾींहं 3 पहिरियां ॾखण शहर जे मुअज़्ज़ज़ हसन ख़ान ॾखण जो प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान हुन हिकिड़ो इल्ज़ाम लॻायो आहे त मूंखे कोर्ट खां हाज़ुरी तां वापसी जे दौरान कमारिया सरदारनि मूं ते क़ातिलाणो हमिलो करायो आहे। उन जे हवाले तां तव्हां छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हसन ॾखण साहिबु असांजो पंहिंजो आहे ऐं शाहनवाज़ ख़ान ॾखण सां असांजा ॾखण फैमिली सां इलाही सारा वेझा लाॻापा आहिनि ऐं असां छो हमिलो कराईंदासीं या असांजो हुन कहिड़ो ॾोह कयो आहे। तो असांजो त भाउ आहे ऐं असांजे न कंहिं न हमले सां न जेका उहा ॻाल्हि करे थो न को वास्तो आहे न वड़ो आहे ऐं पाण अहिड़ी शइ कॾहिं कई कोन्हे का। ऐं ॿियो हिननि सां ख़ानदानी रस्ता आहिनि ऐं बाक़ी जेतिरे क़दुरु हिन जेके ॻाल्हियूं असां बि ॿुधियूं आहिनि फेसबुकनि ते हिननि ते चैनलनि ते हलनि थियूं त इहो घणो पुराणो मसइलो आहे ऐं उहो शाहनवाज़ ख़ान ऐं शाहनवाज़ ख़ान जे भेण जो मसइलो आहे। उहो उन्हनि जो पंहिंजो घर जो मसइलो आहे। बाक़ी रहियो सुवालु इहो त हाणे काफ़ी माण्हुनि खे जेको आहे सो उहा आदि जेका आहे शाहनवाज़ ख़ान जी भेण आहे ऐं उन माईअ जो जेको पुटु आहे जेको आहे सो पंहिंजो अब्बास ॾखण, उहो माण्हुनि खे खातो उन्हनि जो आहे ज़मीना विकिणंदा वतंदा, का उमराणनि खे ॾिनी अथई, का ॿुधो आहे त पंहिंजो सरदार रिज़वान साहब खे ॾिनी अथऊं, का कंहिं ॿिए सूमरे जे लाइ था ॿुधूं, का शरण वरिती आहे, का पंहिंजो अकबर सांगरूअ खे 10 एकड़ वरिती आहे। बाक़ी हाणे जेकॾहिं पंहिंजो पाण खातो उन माईअ जो आहे, जेकॾहिं उहा पंहिंजी मिल्कियत कंहिंखे ॾिए थी त पंहिंजो उनखे त असां नथा रोके सघूं। ऐं इन में अॻु में मां आमिर ॾखण साहिबु आहे जेको TMO साहिबु बि आहे, अॻु में उन विच में आयो हो, इहा हाई लेवल ते ॻाल्हि पुॻी हुई। मां कोशिशि कई त इहो फ़ैसिलो थी वञे ऐं हिननि जो घर जो मसइलो हिननि जे घर में जेको आहे सो हल थी वञे। उहो आमिर ॾखण साहिबु उन्हनि जे फैमिली जो हिसो आहे, उनखे ख़बर अथव। महफ़ूज़ ख़ान ॾखण मरहूम असांजो चेयरमैन हुयो, जेका बि थोरी घणी ॻाल्हि थींदी त उहो असां सां फ़ोन ते ॻाल्हाईंदो, असां हुन सां फ़ोन ते ॻाल्हाईंदा हुआसीं। कम्यूनिकेशन जो गैप आहे हाणे ऐं हुनखे हिकु ॿ जेको आहे सो पंहिंजो शैतानी ज़हन जा माण्हू पासे में वेठा आहिनि ऐं उहे हुन खां ग़लति कमु कराइणु घुरनि था ऐं या त हुन जा दुश्मन आहिनि। ऐं असां कॾहिं बि जेको आहे सो असांजा पाड़ेसरी ॿाहिरि आहिनि ॾखण साहिबु, असां कॾहिं बि अहिड़ी शइ कॾहिं न कई आहे ऐं इंशा ताला न कंदासीं। पर जेकॾहिं असां ते को ॿाहिरी ज़ोरबार रखंदा त असां वरी बि इहो ई कोशिशि कंदासीं त जीअं हुननि जो घर जो मसइलो घर में हल थी वञे। उन जो हसन ख़ान जो इहो मौक़ो बि आहे त अकबर सांगरू SSP शिकारपुर वटि इहो स्टेटमेंट बि ॾेई आयो आहे त मूंसां जेका मां प्रॉपर्टी या जेका ख़रीद कई आहे उन में ज़ुल्फ़िकार ख़ान बि मूंसां शेयर होल्डर आहे। साईं खणी हुन चयो हूंदो त मां असांजे लाइ मुंशी त असांजो आहे न, हुन खां त को डिनाए नथा करे सघूं न। असां मुंशी हिमायती खोड़ आहिनि, इन उमराणी बि असांजो आहे, पंहिंजो भली पार्टी ॿी असां आहे, पर हो इन्हनि सां धंधो वापारु जेको आहे पाण में उहे जाम प्लाटिंग उहे जेके बि कंदा आहिनि। पर मां त इन्हनि शयुनि खां हमेशह परे रहियो आहियां। ऐं SP साहिब खे जेकॾहिं को मुंशी जो लफ़्ज़ चयो हूंदई जेका, पर मुंहिंजी उन में साईं जेका हिननि जी एग्रीमेंटियूं आहिनि का मुंहिंजी उन में सही ॾेखारनि, ज़रूरु करोड़नि जी शयूं आहिनि त मां उन में का सही त कई हूंदी न। मां त इन्हनि प्लाटिंगनि खां इन्हनि खां मुंहिंजा ॿार नंढा वॾा सौट मासा त सभु कनि था इहे शयूं, छो त हक़ हर कंहिंखे पंहिंजो रोज़गार लाइ करे थो। पर मां त इन्हनि शयुनि खां बि परे आहे। जेके मां ते एलिगेशन हयां अथई उनजी मां हाणे जवाबु ॾिनोमांसि ऐं मां चयो त मां 4 या 5 ॾींहं मां छॾियां थो, छो त ॿाहिरि आहे उन्हनि सां। मां उहो उन्हनि खे सभु शइ मां चई आहे त बाबा इहा शइ तरदीद कयो, जे नथा कयो त मां कानून जो दर खड़काईंदुसि। मां अॼु मुंहिंजी वकीलनि जी टीम अचे थी ऐं उन्हनि सां मां जवाबु ठाहियां थो वेही, न त पोइ मां पंहिंजे इज़त जो जेको आहे पलांद जो कोर्ट जो दर खड़काईंदुसि। पोइ बि मां ॼटकी ॻाल्हि कॾहिं न कई आहे। इहे जेके न माण्हू हमेशह जहिड़ा वेड़ा कराईंदा आहिनि, असां उन्हनि खां हमेशह परे रहिया आहियूं ऐं कोशिशि कई आहे त पाड़े सां बर्दाश्त कयो आहे, माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी बर्दाश्त कयूं आहिनि। सो असांखे पंहिंजो नबी साईं जो जा बि कॉल आहिनि त ॾिसंदा हो हिकिड़ी मिसाल आहे त कुराड़ी हिकिड़ी डेली गंदो उछलींदी हुअसि, पर जॾहिं बीमार थी पई त नबी साईं जन हुन खां पुछणु विया। सो असां त हमेशह इन शइ ते हलिया आहियूं, पर हाणे पंहिंजी इज़त खां मथे कोन्हे। पोइ बि कानून जो दर मां खड़काईंदुसि। मुंहिंजा वकील जो अचनि था, उन्हनि सां वेही जवाबु ठाहे जेकॾहिं तरदीद कनि था त इहे पंहिंजो हसन साहिबु त पंहिंजो कूड़ा इल्ज़ाम जेके हयां त उन्हनि जी तरदीद कनि था त ठीकु आहे,
न त मां पोइ कोर्ट में वेंदुसि थियूं ऐं अलाह कंदो इन में, छो त मां हक़ सच ते आहियां। इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदव त पंहिंजो वरी इहा ॻाल्हि ज़ाहिर थी वेंदी। ऐं हुन पंहिंजो हुनजे हसन साहब जे पुफीअ जो बयानु बि आयो आहे, उहो बि तव्हां ॿुधंदव, पाण तव्हांजे व्हाट्सएप ते आयो हूंदो। त मुंहिंजो हिन सां कहिड़ो वास्तो साईं, मुंहिंजो बाक़ी मुंहिंजा वोटर त आहिनि हिते माण्हू, मां ज़ाहिर मूंसां पंहिंजो हसन साहब वारा बि असां सां आहिनि, हुया ऐं पंहिंजो आहिनि। जेकॾहिं हलंदा असां सां त ॿाहिरि आहिनि असांजा, असां त हमेशह उन्हनि सां साथ ॾिनो आहे ऐं ॾींदासीं। हसन खान जो चवणु इहो आहे त असां जो बि तालिक़ पीपल्स पार्टी सां आहे ऐं मां जेको आहे गुज़िरियल इलेक्शन जे दौरान ज़ुल्फ़कार खान जी बाक़ाइदे असां जेको आहे वर्क बि कईसीं, उनखे वोट करायासीं, पर माना बदिले में उन जा जेके रवैया आहिनि असां सां उहे जेको आहे ख़तरनाक साबित थिया आहिनि ऐं जेको खुली इन्वॉल्वमेंट उन्हनि जी हिन मामले में धुर भर ॾिठी वई आहे। त कॾहिं बि न साईं, मां त हाणे बि चवां थो त बिल्कुलु जेको आहे सो असांजी हिन में काई बि शइ न आहे। ऐं हसन साहब खे जेके भरिसां माण्हू वेठो अथसि, इहो हुनखे ग़लति ॿुधाए करे हुनखे ग़लति ट्रैक ते वठी वञणु चाहिनि था। असां भली जांच करे हसन साहब पंहिंजे सुठे नमूने सां, अहिड़ी का बि ॻोल्हि कोन्हे। बाक़ी ॾिसो न साईं, असांजो जेकॾहिं मां इहा दावा सां चवां थो तव्हांखे त काफ़ी माण्हुनि हुन खां ज़मीन वरिती आहे, पर जेकॾहिं 10 एकड़ अकबर सांगरूअ वरिती आहे त उहो हसन साहब मूंखे फ़ोन करे आंदा, बाबा हिनखे तव्हां चओसि त न वठे, त शायदि मां उनखे बि झले सघां पियो त बाबा तूं इहे न वठि, बाबा पाड़े जा ज़मीनदारनि एतिराज़ था कनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं ॾिसो न, महफ़ूज़ खान मरहूम जेको हुयो, जेको चेयरमैन हुयो असांजो ॾखणनि जो, उहो थोरी ॻाल्हि थींदी फ़ोन कंदो। ऐं जेको आहे सो पंहिंजो आमिर ॾखण आहे, उहो शायदि उनजो बि हसन साहब चवणु नथो वठे, आमिर वारनि जो बि, उहे बि फैमिली जा पाण में आहिनि। असांखे सभिनी जे लाइ इज़त आहे ऐं असां इन्हनि शयुनि खां मां इलाही परे आहियां। ऐं जेके मूं ते इहे बेगुनाह इल्ज़ाम हया अथऊं, इहे सिर्फ़ु मूंखे जेको आहे मुंहिंजी सियासत खे जेको आहे, या पीपल्स पार्टी जी सियासत जेका असां कयूं था, उनखे हिननि इल्ज़ाम हणी उनखे सम्झनि था त असां इनखे डैमेज कंदासीं, पर इनशा ताला इहा डैमेज काई न कोन थी सियासत असांजी थिए। अलाह साईं जे तरफ़ां जेको हूंदो आहे असां हक़ ते आहियूं। ऐं जॾहिं जांच थींदी, जॾहिं जेका ॻाल्हि थींदी, त इनशा ताला उहा हसन साहब खे पाण खे परेशानी थींदी। साईं जेको आहे हसन खान जे बिकॉल त मां कोर्ट खां वापसि जॾहिं अचां पियो त अकबर सांगरू ऐं प्लस में उहो पेजारे ते 2 पेजारा ॿिया हुया ऐं कुझु माण्हुनि जा हुन नाला बि कया आहिनि, जेके हितां जा मुख़्तलिफ़ क्रिमिनल्स मां जेके टाइप माण्हू आहिनि, उन्हनि सां गॾु हुननि अटैक कयो आहे, मूंखे गाॾी रोकी अथऊं ऐं मूंखे धमकी ॾिनी अथऊं। त उन हवाले सां उनजो जेको इहो चवणु आहे, छा इहो को ग़लति आहे या अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि आहे? छो त अकबर सांगरू तव्हांजो मुंशी आहे, त ज़ाहिर ॻाल्हि आहे जेकॾहिं उहो अहिड़े क़िस्म जो को अमल करे थो त ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां ते हुनजा छंडा ज़रूरु पवंदा। साईं ॾिसो न, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हसन साहब खे अलाए छो ॿार चवंदा पढ़ियो लिखियो आहे, हसन साहब खे इहा ख़बर न आहे त अकबर सांगरूअ खे कॾहिं बि हथियार त हूंदो ई कोन्हे। ऐं जेकॾहिं पंहिंजो उहे महर ऐं मंगी जेको ॻोठ आहिनि, उन्हनि सां जांच थींदी सही नमूने सां कानूनी, त हथियार हसन साहब वटि हुया। हमिलो हुननि कीअं कयो? उहे जेके आहिनि, कुझु हुनजे पोयां पंहिंजो जेको बॉडीगार्ड था चवनि, जेका मूंखे ॿुधायो वियो आहे जांच में, त हिकिड़ो को महर आहे, हिकिड़ो को मारफाणी आहे, को मुख़्तलिफ़ हिकिड़ो को उन्नड़ आहे हुनजो कुड़मी, उहे जेके आहिनि सभु हुननि सां हथियार हुननि खे हुया। त हमिलो अकबर सांगरू तां अॼु ॾींहं ताईं का कॾहिं को हथियार ॾेखारियो या अकबर सांगरू कॾहिं को खणी घुमियो आहे, हो त ग़रीब खे गुलेली बि कोन हूंदी आहे, जेका उहो झिरकीअ खे हणबी आहे, उहा बि कोन हूंदी आहे। बाक़ी हाणे हिन जे पोयों बकोल हुननि खां जॾहिं हे मामिलो हलियो, त मां हुननि खे घुराए पुछियो। क्रिमिनल माण्हू कोई बि हुन सां कोन हो, हुन सां पंहिंजा जेके आहिनि जेके धंधे वापार में माण्हू साण हुया, मंठार उमराणी आहे, उहो बि पंहिंजो जेको आहे सो पंहिंजो रत देरे जो चङो माण्हू आहे ऐं उहो सुठो माण्हू आहे। ऐं अहिड़ी काई बि को बि हुन सां क्रिमिनल माण्हू कोन हो। क्रिमिनल माण्हू अदे सां हुया हसन साहब सां, जेको पाण जांच करे डबल कैबिन वेठा पोयों हुननि ते हुननि जो चवणु असां ते हथियार सिधा कया। असांखे त हथियार ई कोन हो, त चवंदा असां हमिलो कीअं कयोसीं? जांच त थिए, पुलिस जांच करे भली जा। हसन साहब पाण जांच करे हुनखे ग़लति ॿुधाए करे, उहो वीचारो जेको आहे सो नंढो आहे उमिरि जो, हुनखे ग़लति ॿुधाए करे हुनखे ग़लति जेको आहे करायो थो वञे। ऐं असांखे ॾुख थो थिए त पंहिंजो हसन साहब जेको आहे सो अहिड़ी शइ न करे, ऐं उहो पंहिंजो घर जो मसइलो अथनि, भाउ भेण जो पुफीअ जो मसइलो अथनि, उहो पाण में फैमिली वेही हल कनि त उहो बहितरु थींदो। हसन खान जो चवणु बि इहो ई आहे त असांजो फैमिली मैटर ज़रूरु आहे, असांजो मिरास ते मसइलो हले थो, कोर्ट में मैटर हले थो, त हू चाहिनि था पिया त असां बि इहो ई चाहियूं था त असांजो मसइलो आहे असां वेही पाण में हल कयूं। ऐं कमारा सरदार जेके आहिनि हिक पासे जी धुर वठनि था ऐं उन्हनि जी सपोर्ट कनि था।
साईं असां कंहिंजी बि धुर न आहियूं। ॾिसो न, मां वरी बि चवां थो त अब्बास रखण जेको आहे उहो पंहिंजो पंहिंजो असांजे शाहनवाज़ खान जो भाणेजो आहे। इन जे करे उहो पंहिंजी जेका हुनजे नाले ते मिल्कियत आहे, 7 फार्म ते मिल्कियत आहे, उहा जेकॾहिं वञी कंहिं ॿिनि साईं इलाहिनि माण्हुनि खे खपाए ॾिनी अथई, उहा आस्ते आस्ते पंहिंजो असांजे हसन साहिब खे बि ख़बर पवंदी जे पंहिंजी जेका कोर्ट में हलंदड़ मसइलो अथनि या जेको बि अथनि उहो अलॻि अथनि। हुनजी जेका नाले ते मिल्कियत आहे, जेका 7 फार्म ते मिल्कियत आहे, उहा हुन सां अलॻि आहे। पर जे कोर्ट में मसइला बि अथनि त पाण में वेही फैमिलीअ में वेही हल कनि। असांखे कहिड़ो एतिराज़ आहे साईं? असां त वधि में वधि अकबर सां गुरू 10 एकड़ इहा वरिती आहे न। सो 10 एकड़ जाते हिते हुननि जी चवनि था 400-500 800 जेको आहे एकड़ आहे या जरेब आहे, इहा मूंखे पूरी ख़बर न आहे। त उहो पाण खपाईंदो थो वरिते। हाणे साईं हिते ई खरोसनि खे ॾिनल अथनि, हिते ई उमराणी साहिबनि वरिती आहे, हिते ई जेको आहे सो पंहिंजो शाहनवाज़ पंहिंजो असांजे बडे जे भरिसां रिज़वान साहिब लाइ ॿुधूं था त उन वरिती आहे। उहे ट्रैक्टर आया, उहे हर आया, उन्हनि ते जेके मसइला पाण में हिकिड़ो गिंजराए छॾियो अथऊं। भला जे हसन साहिब वारा पंहिंजी असांजे शाहनवाज़ खान वारा पंहिंजी भेण ॾे लंघे वेंदा वञी उनखां पंहिंजी मिल्कियत जो मसइलो हल कंदा, त असांखे कहिड़ो एतिराज़ आहे साईं? असां छो कंदासीं? उनजो हिकिड़ो इल्ज़ाम इहो बि आहे त कमारिया सरदारनि जे हवाले सां बि तव्हां या अज़हर ख़ान जे हवाले सां हुनजी ॻाल्हि आहे त मुंहिंजो जेको इहे आहिनि कुड़मी, उन्हनि खे उहो अगवा करे ऐं उन्हनि ते तशदुद कयो वियो आहे जेको आहे तव्हांजे तरफ़ां, अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि आहे? अलाह पनाह ॾिसे, मूंखे त का ख़बर ई कोन्हे बाबा अज़हर छो कंदो या हिननि जो कुड़मी कहिड़ो आहे जंहिं ते तशदुद कयो वियो आहे, उहो किथे आहे? अहिड़ी त का ॻाल्हि असांखे त का ज़हन में कोन्हे का। पोइ हुनखे असुलु मसइलो इहो आहे त हुनखे ॿुधायोमांव न, हिकु अधु माण्हू जेको आहे उहो रखणनि जो न आहे, ॿाहिरों जो माण्हू अथसि, को पंहिंजे राज्य जो अथसि। सो उहो उन्हनि खे जेको आहे उहो मां ॿुधो आहे त उहो कराचीअ में बि को चीटिंग कंदो हो ऐं प्लाटनि ते कब्ज़ा कंदो, उहो हिनखे ग़लति कमु वठण थो चाहे। मां हाणे बि तव्हांजे हिन चैनल जे तवसुस सां मां हुनखे चवां थो त आमिर रखण साहिब खे पंहिंजे फैमिली वारनि सभिनी खे विच में आणे करे इहो पंहिंजो मसइलो पाण हल कराइनि। बाक़ी असां सां को मसइलो जेकॾहिं उन्हनि खे आहे बि त पाड़े जी ॻाल्हि आहे, हिकु ॿिए खे पुछी ॾिसी जेको आहे पाण में उहो मसइलो हल करे सघूं था। की असांजे लाइ ख़िदमत हुजे त असां हाज़िर आहियूं। ऐं इहो असांजे पंहिंजो मुज़फ़र ईसानी साहिब खे ख़बर आहे, सभिनी खे ख़बर आहे इहा। पोइ असांजो हिन सां एॾो जेको हिनखे हरूभरू जेको आहे सो इहा कई थी वञे इल्ज़ामबाज़ी, उन जो मां कानूनी हक़ु रखां थो त मां जेको आहे कोर्ट में वेंदुसि। ऐं मां 4 ॾींहं पोइ बि ॾिना त मान, छो त ॿाहिरि आहे, पाड़ो आहे, त 4 ॾींहंनि में जेकॾहिं तरदीद कंदा, अॼु बि हसन साहिबु सही नमूने सां जांच करे वञे, इन में का मुंहिंजी रुपए जी बि इनवॉल्वमेंट आहे, का जरेब जी बि इनवॉल्वमेंट आहे। तव्हां ॾिसो न साईं, माण्हू पाण ई कारोबार भला ओरियूं रखणनि खां या हिते ई असां इन अकबर वारनि खे जेको आहे सो खपाए ॾिनीसीं, मुंहिंजा सौट आहिनि उन्हनि खपाए ॾिनी, उहा प्लाटिंग थी आहे, उहे हलनि था। इन्हनि में उमराणी बि हिसेदार हूंदा आहिनि, हिकिड़ो प्लाटिंग कोई बि न कंदो आहे, उन में जेकबाद ताईं इहे एॾे कनि था पिया, इहा साइजी हिकिड़ी उन्हनि जी टीम आहे। ज़मीना वठंदा, उन में मुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे साईं? या उहा 10 एकड़ का वरिती त उहा एॾी 100 एकड़ त कोन्हे त उहा प्लाटिंग थींदी कंहिं ज़रूरत मुताबिक़ किथे। हाणे भला इन जे साम्हूं ई अकबर वरिती आहे, उते बोबो इहो हिते पियो हूंदो आहे, उन में बि भाईवार आहिनि, पाण में हिकिड़ी उन्हनि जी टीम आहे। पोइ हाणे असांजा ज़रूरु आहिनि, सभु हिते वोटर आहिनि, उन में असांजो मंगी साहिबु आहिनि, उमराणी आहिनि, सभु शेयर आहिनि उन्हनि जा। त उन्हनि में असांजो जेको आहे पंहिंजो एॾो जेको आहे सो क़दम खयूं अथई, जेको न खणणु खपे। असां ॾुख आहे असांखे पाड़े जे हिसाब सां। ऐं पंहिंजो ज़ाहिर आहे जेकॾहिं तरदीद न कंदा त मां इनशाला ॾींहं ॿिनि में जेको आहे कोर्ट में वेंदुसि। हसन ख़ान जेको आहे उहो इन पर्पज़ सां बि हिते आयो आहे ऐं वालिद साहिबु उनखे हिते घुरायो आहे। उन हिकु दफ़ो इज़हार बि कयो त असां हिनखे हिते सियासत बि कराईंदा, सियासत कंदो हिते, ऐं उन में बि हू इंट्रस्ट आहे। त उन हवाले सां उन्हनि जो चवणु इहो आहे त असां माना सियासी हवाले सां बि कुझु असांजा आहिनि पॉलिसी प्लान, उनखे मद्देनज़र रखंदे बि कुझु धुरियूं जेके नथियूं चाहिनि त असां अहिड़े क़िस्म जो अमल कयूं ऐं उन करे खुफ़िया तरीक़े सां मुख़्तलिफ़ रुकावटूं जेको आहे कयूं वञनि थियूं पैदा। सियासत हर कंहिंखे हक़ु आहे, उहो त ख़ानदानी माण्हू आहिनि, भली सियासत कनि। महफ़ूज़ ख़ान रखण साहिबु जेको मरहूम चेयरमैन, असां त उनजी खुली मदद कईसीं, पंहिंजो भाउनि वांगुरु जेको आहे असां उनखे, उहो बि असांखे तमामु घणो भाईंदो हो ऐं असांखे उन्हनि जे लाइ इज़त आहे। सियासत भली कनि, सदाई कनि, असांखे को एतिराज़ ई कोन्हे। उहो त सियासत जो जॾहिं टाइम आयो त उहो सियासत जो सियासी जवाबु ॾिबो आहे ऐं उहो इनशा ताला पंहिंजो जेकॾहिं असां सां गॾु हलियो त असां गॾु खणी हलंदासीं। जेको न त हर कंहिंजी मर्ज़ी आहे, जेको जंहिं प्लेटफॉर्म ते वञे जेको आहे सदाई सियासत हर कंहिंखे हक़ु आहे, आम माण्हू बि करे थो, हे त ख़ानदानी माण्हू आहिनि।
ॿियो जेको आहे किरोना जे हवाले सां तव्हां खां सुवाल ज़रूरु आख़िर में हिकिड़ो कंदासीं त सिंध गवर्नमेंट कुझु जेको आहे लॉकडाउन जे हवाले सां नरमी जे हवाले सां बि कुझु पॉलिसी प्लान रखे थी कि कुझु कल्ह खां वठी अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं बि अचनि थियूं, छा अहिड़े क़िस्म जी ख़बर हक़ीक़त ते मबनी आहे या जेकी ख़बरां जेके आयूं इहे इन में का अहिड़ी हक़ीक़त हुई कोन त को लॉकडाउन ख़तमु थी वेंदो। बाक़ी हा अहिड़ी इहो ज़रूरु आहे त कुझु नरमी हाणे सोचनि था त आइणी पवंदी, छो त माण्हू तंग थिया आहिनि ऐं इलाही आहे माण्हुनि जो ई फ़ाइदो उन में। पर रहियो सुवाल त आम माण्हू ग़रीब माण्हू उनखे असांजो जेकॾहिं बंदि कयूं था त ग़रीब मुल्क आहे, असांखे एतिरो उनखे पहुचाइणु खपे त बुख ते न वेहे। सो उहो असां उन्हनि खे पहुचाए न सघिया आहियूं जेतिरो पहुचाइणु खपे। मां अॻु बि चयो आहे टाउन खे म्यूनिसिपल खे पहुतो आहे, पर यूनियन काउंसिल सतह ते जेको आहे सो तमामु राशन घटि पहुतो आहे। ऐं राशन ते वरी ॾिसो था कोर्टुनि वोटुनि बि नोटिस वरिता आहिनि हे आहे, पर फ़िलहालु हाली उहा शइ बि रुकिजी वई आहे। ऐं थोरो इन्हनि खे जेको आहे हिन में नरमी आणणु खपे CM साहब खे, सैयद मुराद अली शाह साहब खे, त जीअं आम माण्हू जेको आहे कुझु पंहिंजे लाइ करे सघे। छो त असां हुनखे राशन नथा पहुचाए सघूं, मानी हुनखे नथा पहुचाए सघूं, त पोइ असांखे हक़ु नथो बणिजे त असां हुननि खे एॾो जेको आहे सो बंदि कयूं। ॿियनि मुल्कनि में बि नरमियूं आयूं आहिनि ऐं असांजे हिते हिन मुल्क में बि जेको आहे सो पंहिंजो असांजे सिंध में ख़ासि करे जेको आहे नरमी आणणु खपे त जीअं माण्हू अहिड़ो को सिस्टम ठाहिनि जंहिंमें माण्हुनि जो बचाव बि थिए, बीमारीअ खां महफ़ूज़ रहूं ऐं इहा दाह बि जेका आहे असां न थिए त उहा बहितरु आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी साहब जिन जूं सरगर्मियूं मंज़र ते नज़र नथियूं अचनि? ज़रदारी साहब जी जेको आहे सो पंहिंजो तबियत बहितरु न हुई, हाणे अलाह कयो हुनजी जेको आहे सो रब साईं कयो बहितरु आहे। वरी ॿियो छा आहे त जेको आहे कमज़ोर माण्हू जेको आहे सो पंहिंजो जेकॾहिं निकिरे थो त उन ते इन वायरस जो हमिलो थो थिए, उन जे करे बि जेको आहे सो पंहिंजो थोरो उन पाण खे आहे हॉस्पिटल में, ज़ियाउद्दीन हॉस्पिटल में ई आहे। इंशाअल्लाह ताला हिन जॾहिं वबा खां थोरो घटिताई थी त ज़ाहिर आहे मंज़र आम ते ईंदो। सियासी माण्हू आहे, असांजो एक्स प्रेसिडेंट आहे पाकिस्तान जो, ऐं चेयरमैन साहब असांजो जो वालिद साहब आहे, ज़रूरु ईंदो। ऐं ज़रदारी साहब हिकिड़ो मञियलु सियासतदान आहे, आसिफ अली ज़रदारी साहब मञियलु सियासतदान आहे। अॼु हुन जहिड़ो सियासतदान माना जेको टेबल टाक हुजे या कंहिंखे मञाइणो हुजे या पॉलिसियूं हुजनि, उन जहिड़ो हिन वक़्तु कोई बि कोन्हे। ऐं पंहिंजो इंशाअल्लाह ताला हीअ वबा थोरी घटिजे त मंज़र आम ते ज़रूरु ईंदो। ऐं उनजी तबियत बि हाणे अलाह कयो अॻे खां बहितरु आहे, उनजी शुगर वुगर जेको बि हुयो उहो हाणे अलाह कयो बहितरु आहे। छड़ो वबा थोरी ब्रेक आई त ज़रूरु इंशाअल्लाह ताला स्क्रीन ते ईंदो, बिल्कुलु ईंदो। नाज़रीन, अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त कमारिया सरदारनि जे हिकु हिमायती सचाई न्यूज़ खे हिकु वीडियो क्लिप उमाणी आहे जंहिंमें हसन खान रखण जे पुफी बाजी मुख़्तियार फिरदौस पंहिंजे वीडियो बयान में चयो आहे त मां पंहिंजे प्रॉपर्टी जो पावर ऑफ अटॉर्नी अकबर सांगरू खे मुक़ररु कयो आहे, जंहिंखे हसन खान ख़्वामख़्वाह तंग करे पियो। अचो त बाजी मुख़्तियार जो उहो वीडियो बयान ॿुधूं त उहा छा पई चवे। पहिरियों बि मां तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त मां पंहिंजी जायदाद ज़मीन संभालण लाइ अकबर सांगरू खे मुक़ररु कयो आहे ऐं हाणे हो मुंहिंजो कमु करे रहियो आहे। ऐं जॾहिं खां वठी हुन इहो कमु शुरू कयो आहे, हुनखे मुंहिंजो भाइटियो हसन रखण, मुंहिंजे वॾे भाउ जो पुटु शाहनवाज़ खान जो, उन तंग करणु शुरू कयो आहे। ऐं रोज़ नया माण्हू मुंहिंजे ज़मीन ते मोकिले थो जेके अलाए काथां उन आंदा आहिनि ऐं फॾे कराइण जी कोशिशि था कनि, मगर असां फॾो नथा करणु चाहियूं। मां पंहिंजो फ़सुलु खणणु थी चाहियां जेको हो कई सालनि खां असां सभिनी जो फ़सुलु खयूं थो वञे। मुंहिंजो, मुंहिंजे भेण जो, मुंहिंजे माउ जो हिसो, मुंहिंजे भाउ नंढे नादर ख़ान जो हिसो, जंहिंमां हुन जे ज़ाल खे बि हिन महिल ताईं हुन हिकु पैसो न ॾिनो आहे। ऐं मुंहिंजे फैमिलीअ जो सॼे जो हिसो उहो खयूं थो वञे पियो। जो मां हाणे पंहिंजी ज़मीन पाण खणंदसि ऐं मुंहिंजे अकबर सांगरू संभालींदो ऐं मां हाणे कंहिं ॿिए खे खणणु न ॾींदसि, छो जो 4 सालनि खां मुंहिंजो हिसाबु सॼो हसन चोराए खणी वियो आहे ऐं मां हाणे हे सॼो फ़सुलु बि खणा त मुंहिंजो हिसाबु पूरो न थी सघंदो। नाज़रीन, जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजे हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो।